जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजा अॼु मां जेको सोशल मीडिया ते आयो आहियां उनजो कारण इहो आहे त ॿ ॾींहं अॻु में चांडिया बिरादरी जे कुझु फ़र्दनि मुंहिंजे लाइ कुझु नाज़ेबा अल्फाज़ ऐं कुझु कब्ज़ा माफ़िया जा इल्ज़ाम मुंहिंजे मथां हया आहिनि। उन्हनि चांडिया बिरादरी जे लाइ जेके तव्हांजे माना ख़िलाफ़ इल्ज़ाम हणनि पिया, उन्हनि जा नाला खणंदा? उन्हनि जा हिकु मंज़ूर आहे ऐं असांजो अब्दुल नबी आहे ऐं नज़र आहे ऐं कुझु दोस्त उन्हनि सां ॿिया बि आहिनि। उहा ज़मीन कहिड़ी देह में, कहिड़े देह बखू सियाल में इहा ज़मीन आहे, तपो बखू सियाल आहे। उन में मीर मंज़ूर ख़ान पहवर बि इहो फ़ैसिलो कयो हुयो जंहिं मूंखे इहा ज़मीन ॾिनो उनजे मोतबरनि जे साम्हूं। वरी कुझु अर्सो अॻु में उन्हनि साॻी मूंसां अची खशत चालू कयो त उनजे लाइ पंहिंजे नवाब साहब ॾे विया बुरहान ख़ान। नवाब बुरहान ख़ान मूं ख़त मोकिलियो जंहिं ते मां वियो आहियां। नवाब बुरहान ख़ान साहब फ़ैसिलो कयो आहे जंहिंमें वाज़े अल्फाज़नि में बुरहान ख़ान उन्हनि खे कूड़ो कयो आहे त बाबा तव्हां मुंहिंजा चांडिया आहियो, हो क़ौम जो रिंदा, मां नाइंसाफ़ी न कंदुसि। जेकी ज़मीन तव्हां ॾिनो आहे, जेकी मां प्रूफ उनखे ॾिना अथमि, टोटल उनजे अॻियां प्रूफ रखिया अथमि, उन्हनि में उहे उते क़बूलदार बि थिया। लिहाज़ा ॿ टे दफ़ा हिते मूं वटि आया आहिनि त असांखे कुझु पैसा ॾे, माना भतो घुरण। मां उन कुझु पैसनि ॾियण खां अॼु ताईं जवाबु ॾींदो थो अचां। मुंहिंजा पैसा हिननि खे कंप्लीट मिलियल आहिनि ऐं हिननि जी ज़मीन हिन टाइम गिरवी आहे। उहो लिखत में आहे त ही मूंखे साफ़ करे ॾींदा, जेको अॼु ॾींहं ताईं हिननि साफ़ करे न ॾिनो आहे। ऐं हाणे बि मां उहा लोन पीआरण लाइ तयारु हुयुमि त हिननि ते को भरोसो न आहे जो हे असांखे लिखी ॾियनि, को ज़ामिन विच में ॾियनि, पंहिंजे नवाब वटि हलनि, जिथे बि वेहनि, जंहिं बि मोतबर कंहिं बि मकातिब फ़िक्र जे अमीर वटि वेहनि, मां ग़लति थियां, मां हर शइ ॾियण लाइ तयारु आहियां। हिकिड़ो माण्हू ईअं ई वेही इल्ज़ाम हणे साम्हूं अचनि, मुंहिंजे साम्हूं वेहनि, कंहिं मोतबर वटि वेहनि, काथे बि वेहनि ऐं उते अची हे यानी तव्हांजो चवणु आहे त भले पंहिंजे सरदार वटि बि वेहनि, जिथे वेहनि, जिथे हिननि जो दिलि कढे, कंहिं मोतबर जेको फ़ैसिला कंदड़ हुजे, मोतबर मां पाण फ़ैसिला कंदड़ आहियां। मूंखां हर हिकु मकातिब फ़िक्र जो दोस्त वाक़ुफ़ आहे। मां अगरि ग़लति कंदुसि त पोइ मां ॿियनि खे इंसाफ़ कीअं ॾींदुसि। साईं मुंहिंजा कुझु वक़्तु अॻु में ॿ भेरा ई दोस्त कुझु किराए जा गुंडा खणी हे ॿ भेरा उते आया आहिनि। उते हर मकातिब फ़िक्र जो ग़रीब अमीर पीर फ़क़ीर वेठो आहे, जंहिंजे घरनि